अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। वर वराका विच में लखें आॾा लक हुजे आॾा हक़ से कंदा कुह कुठीअ खे। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो हीअ आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जे कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। तारीख़ी ऐं मालूमाती प्रोग्राम कुझु वर्क किताब मां साण करे आवां जो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखिया ॾींहं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जी मुर्क मेरी न थिए। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हींअर जंहिं किताब मां असां कुझु वर्क अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं उन किताब जो नालो आहे निंड नहेरियो नेण। हीअ किताब नामियारे लेखक नामियारे सहाफ़ी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बानी साईं इमदाद अली ओढो जो लिखियलु आहे। साईं इमदाद अली ओढो सिंधी सहाफ़ जी तारीख़ में हिकु वॾो नालो आहे। हुन सॼी जमार सिंध जे हक़नि लाइ जाखोड़ कई। हूअ शागिर्द अॻवान जी हैसियत में पिणु सरगर्म रहियो। उन सां गॾोगॾु सिंध सुजाग जो बुनियादु विधाई। उनखां पोइ हुन अवामी आवाज़ अख़बार जो बुनियादु विधो। हुन जो शुमार सोभ अख़बार जे बुनियादु विझंदड़ में बि थिए थो। हुन टिन्ही अख़बारनि खे न सिर्फ़ु हलायो पर कामयाबु करे बि ॾेखारियो। हुन उन दौर में जदोजहद कई जॾहिं चयो वेंदो हो त ॾाढनि जे हिन ॾेह में सिंधड़ी तुंहिंजो नाम वतो मला ॼण नांग ते पेर पियो। सचाई जे सफ़र में हुन घणो कुझु वञायो पर हुन जेका इज़त कमाई आहे उहा कंहिं कंहिं जे नसीबनि में अचे थी। जलावतनी बावजूदि हू अॼु बि सिंध जे हक़ लाइ जाखोड़े थो। संस लिखणियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जा प्रोग्राम उन ॻाल्हि जा शाहिद आहिनि। अचो तव्हांजी ख़िदमत में संदसि किताब निंड नहेरियो नेण मां मज़मून चूंड करे पेश कयूं था जंहिंजो उनवान आहे क़ौमी जदोजहद जो लाज़वाल किरदारु शहीद नज़ीर अब्बासी। ही मज़मून पहिरियों भेरो रोज़ानी सोभ अख़बार में 9 अगस्त 2010 ते शाया थियो हो। साल 1972 जे अक्टूबर महीने में मूं पॉलिटिकल साइंस डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी में MA में दाख़िला वरिती। तिन ॾींहनि में कामरेड नज़ीर अब्बासी टंडवाला यार म्यूनिसिपल में नाके मुंशी हूंदो हो। उते ट्रेड यूनियन सरगर्मियुनि में हिसो वठंदो हो। SNSF वारे संगत जी सलाह हुई त हू म्यूनिसिपल जी नौकरी छॾे क़ौम जी नौकरी करे। कामरेड नज़ीर अब्बासी जाखोड़ी ऐं मक़सद जो सचो कारकुन हो। हुन में अॻवाणीअ जो समूरियो सलाहियतूं मौजूदु हुयूं। 17 दिसंबर 1972 ते SNSF पारां मरकज़ी सदर अहमद ख़ान जमाली जी अॻवाणी में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जे दौरे ते रवाना थियासूं। कामरेड नज़ीर अब्बासी बि असां सां गॾु हो। टंडे आदम ऐं पोइ नवाब शाह में शागिर्दनि जे गॾिजाणियुनि खे ख़िताब कयोसीं। शागिर्द बिरादरी खे सिंध सां थींदड़ ज़्यादतियुनि खां आगाह कयोसीं। अहमद ख़ान जमाली नवाब शाह में तरसी पियो। जो हुन जा इम्तिहान शुरू थियण वारा हुआ हुनखे वापसि जाम शोरे वञणो हुयो। मां ऐं कामरेड नज़ीर अब्बासी मेहरापुर पहुतासूं। शागिर्दनि जे वॾे अंग स्टेशन ते असांजी आजियां कई ऐं जलूस जी सूरत में कामरेड ग़ुलाम रसूल सहते जे घर पहुतासूं जिते शागिर्दनि जो जलसो थियो। उतां सेठारजा ऐं सुबुह देरो में शागिर्दनि सां सियासी सूरतहाल ते कचहरी थी। ॿिन्ही शहरनि में SNSF जूं ब्रांचूं क़ाइमु कयूंसीं। 19 दिसंबर ते हिंगुरजा में ब्रांच क़ाइमु करे राति जो हारी वर्कर अता मोहम्मद बंबरे जे ॻोठ पहुतासूं। संस जाइ ते राति गुज़ारीसूं। राति देर ताईं कचहरी थी। 28 जनवरी 1973 ते सिंध यूनिवर्सिटी जे वफ़द जंहिंमें मूंसां गॾु पारसी इरशाद नबी अब्बासी ऐं ताज बलोच हुआ टंडे मोहम्मद ख़ान में शागिर्दनि ऐं पोरितनि सां गॾिजाणियूं करे कामरेड नज़ीर अब्बासी सां मिलण टंडवाला यार वियासूं जिते शागिर्दनि सां तफ़सीली गॾिजाणियूं थियूं ऐं कामरेड नज़ीर अब्बासी ते ज़ोर भरियोसीं त नौकरी छॾे क़ौमी जदोजहद में संगत सां जुड़ी वञे। पोइ थियो बि ईअं। कामरेड नज़ीर अब्बासी हमेशह लाइ संगत सां क़ौमी जदोजहद में जुड़ी वियो। 24 अगस्त 1973 में SNSF फ़ैसिलो कयो त सिंध में ॿोॾियुनि सबबि जेका तबाहकारी थी आहे
उन ॾुखोयल सूरत हाल में सिंध जे मज़लूम आवाम जी मदद करणु घुरिजे। सॼी सिंध में ब्रांचनि खे ताक़ीद कई वई त इमदादी कैंपूं क़ाइमु कयूं वञनि। इन सिलसिले में इमदादी कार्रवाइनि जी निगरानी लाइ मां ई कामरेड नज़ीर अब्बासी सिंध जे दौरे ते निकिरी पियासूं। नवाबशाह पहुतासूं त उते फेडरेशन जी संगत सालह बेलू, इनाम रिंद, सफ़त रिंद, ग़ुलाम रसूल ज़रदारी ऐं ॿिया दोस्त गिह, चांवर, अटो, कपिड़ा ऐं ॿियो सामान वॾी अंग में इमदादी कैंप ते जमा करे चुका हुआ। मेहरापुर में संगत इमदादी कमनि में मसरूफ़ हुई। मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदा जॾहिं जेकमाबाद पहुतासूं त उते संगत इमदादी कार्रवाइनि में वॾे जज़्बे सां मसरूफ़ हुई। असांखे उते दोस्तनि ॿुधायो त पुलिस तव्हांजी गिरफ़्तारी लाइ पुछा गाछा कंदी वधे थी। मुंहिंजे घर ते बि पुलिस जी नज़र आहे, इन करे रातो राति दोस्तनि सां गॾिजाणी करे जेकमाबाद मां निकिरी आयासूं। बांग्लादेश मां 2 लख बिहारियुनि खे पाकिस्तान ख़ुसूसन सिंध में घुराए आबाद करण ते SNSF ॿिनि शागिर्द तनज़ीमनि सां गॾिजी तहरीक हलाइण जो ऐलान कयो, जंहिंजे नतीजे में समूरी सिंध में एहतिजाज शुरू कयो वियो। उन करे सिंध में पुलिस कामरेड नज़ीर अब्बासी ऐं मुंहिंजी ॻोल्हा में हुई। अॻिते हली हिन मसइले ते मूंखे 5 सालनि लाइ सिंध यूनिवर्सिटी मां ख़ारिज कयो वियो ऐं DPR तहत केस दाख़िल कयो वियो। ऐं पुलिस खां जान बचाए भॼी निकितुसि ऐं वॾो अरसो रूपोश रहियसि। रूपोशी दौरान मुंहिंजो फर्ज़ी नालो ख़ुदाबख़्श जमाली हो। 20 अक्टूबर 1973 ते सिंध नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो मरकज़ी सालियानो कन्वेंशन जेकमाबाद में थियो। केस दाख़िल हुजण करे मां कन्वेंशन में शरीक न थी सघियसि। कन्वेंशन जा मुख़्तलिफ़ सेशन थिया। हिकु सेशन जी सदारत डॉक्टर जब्बार खटक कई। 2 ॾींहनि वारे कन्वेंशन में फेडरेशन जा नवां उहिदेदार चूंडिया विया। मूंखे फेडरेशन जो चोथों सदर चूंडियो वियो। फेडरेशन जो पहिरियों सदर कामरेड जाम साकी, ॿियो सदर सैयद महर हुसैन शाह ऐं टियों सदर अहमद ख़ान जमाली हो। जनरल सेक्रेटरी कामरेड नज़ीर अब्बासी खे चूंडियो वियो, जॾहिं त नायब सदर अयूब लिगारी, नायब सदर डॉक्टर ख़ैर महमूद जूणो, नायब सदर आसफा रिज़वी, जॉइंट सेक्रेटरी कमाल अनवर, सुहेल सांकी ऐं जावेद अहमद खोसो, प्रेस सेक्रेटरी ताज बलोच खे चूंडियो वियो। मूं रोपोशी दौरान ख़ुदाबख़्श जमाली जी हैसियत में कामरेड नज़ीर अब्बासी सां गॾिजी तनज़ीमी सरगर्मियूं जारी रखियूं। सिंध में मुमताज़ अली भुट्टो जी वॾ वज़ारत ख़तमु करे ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई खे वॾो वज़ीर बणायो वियो, जंहिं असां ते नाहक मढ़ियल केस ऐं रेस्टिकेशन वापसि वरिती। 8 सेप्टेम्बर 1974 ते मुंहिंजी सदारत में फेडरेशन जो मरकज़ी मजलिस आमला जो इजलास मेहरापुर में थियो, जंहिंमें मरकज़ी जनरल सेक्रेटरी कामरेड नज़ीर अब्बासी मुल्की ऐं बैनुल अक़वामी सियासी सूरत हाल जो जाइज़ो हिन तरह पेश कयो। अॼु बि बैनुल अक़वामी सूरत हाल में ख़ासि करे 2 ॻाल्हियूं निमाया आहिनि जेके सॼी दुनिया जी सूरत हाल में ॾिसी सघूं था, यानी इस्तहसाली ऐं रिजत पसंद क़ुवतनि जो अंदरूनी तोड़े बैरूनी तौरु कमज़ोर थियणु ऐं तरक़ी पसंद सोशलिस्ट क़ुवतनि जो ॾींहों ॾींहुं मज़बूत ऐं ताक़तवर थियणु। उन हद ताईं जो हाणे दुनिया जे मसइलनि ते संदन मौक़िफ़ ऐं रोल फ़ैसिला कुन हैसियत इख़्तियार करे चुको आहे। दुनिया जी का बि मज़लूम क़ौम पंहिंजी क़ौमी आज़ादी या क़ौमी हक़नि जी जंग तरक़ी पसंद ऐं अमन पसंद क़ुवतनि जी हिमायत खां सवाइ मुकमल करे नथी सघे। हर हंधि बैनुल अक़वामी साम्राज्य ऐं उनजा पीठू शिकस्त पोयां शिकस्त खाईंदा पिया वञनि। संदन नाकामियुनि जो मिसाल वियतनाम, बांग्लादेश, विच ओभर ऐं पोर्चुगीज़ जे सालनि जी आमरे जे ख़ात्मे ऐं ॿियनि मुल्कनि जे क़ौमी हक़नि जी जंग जी कामयाबी मां मिलंदो। उनखां अलावा अमेरिका, फ्रांस, इसराइल ऐं बरतानिया जी हुकूमत जो अणजटादार ऐं कमज़ोर हुजणु ऐं उन्हनि मुल्कनि में मुआशी ऐं सियासी बुरहान में शिदत पैदा थियणु, मसलन अफ़रात ज़र क़ीमतनि में वाध, बेरोज़गारी, आयरलैंड वाटर गेट जहिड़नि पेचींदा मसइलनि में मुब्तला हुजणु, इहा ॻाल्हि साबित थी करे साम्राज्य ऐं संदन जवाबदारनि जी पंहिंजे ग़लति ऐं फरसूदा पॉलिसियुनि जे करे शिकस्त मुक़दर बणिजी चुकी आहे। पर तंहिं हूंदे बि नवनि तरीक़नि पॉलिसियुनि ऐं साज़िशनि ज़रिए आख़िरी छड़ियूं हणी पंहिंजो पाण खे बचाइण जी नाकाम कोशिश करे रहियूं आहिनि। मसइलनि चिली साज़िश करणु, बहिरे हिंद में डेगो गार्शिया जे अॾे, पाकिस्तान में इस्लामी सरबराह कॉन्फ्रेंस ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते फ़ौजी ताक़त खे वधीक मज़बूत करण जे ज़रिए जारी आहे। लेकिन असीं सम्झूं था त क़ौमी आज़ादी जूं लड़ायूं, पोहरियतनि जूं लड़ायूं ऐं अमन लाइ कोशिशूं विख विख ते नित नई कामयाबी सां हमकिनार थी रहियूं आहिनि ऐं अमन पसंद तरक़ी पसंद क़ुवतनि जो अॻु जे मुक़ाबले में वधीक मज़बूत ऐं ताक़तवर बणिजण मां ज़ाहिर थिए थो त
फतह यकीनन सोशलिस्ट क़ौमी आज़ादी जे मुतवारनि ऐं जमहूरियत पसंदि क़ुवतनि जी आहे। इहा साॻी सूरत हाल असांजे मुल्क सां पिणु लागू थिए थी। पाकिस्तान जी मौजूदा सूरत हाल ख़ौफ़, हिरास, बेतमादी, मुआशी बहरान, जमहूरी क़दरनि जी पायमाली ऐं फाशी तर्ज़ हुकूमत सां इबारत आहे, जंहिंजे नतीजे में हिकु पासे माण्हुनि जो वॾो तइदादु मुसीबतनि जे मुंहं में बुख ऐं बेरोज़गारी जूं सहूलियतूं सही रहियो आहे, त ॿिए पासे शहरी आज़ादियूं हंगामी हालतनि, ज़ालिम जारियत पसंदि लांग बूटनि, नौकरशाही जे पेरनि में चिभिजी रहियूं आहिनि। मुल्क में मसइला ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि पिया। अवाम जे हर तबक़े में बेचैनी ऐं बेतमादी ॾिठी पई वञे। हुकूमत जी मुआशी ऐं सियासी पॉलिसियुनि सां मुल्क में तरक़ी जे बदिरां बहरान ऐं बदहाली में शदीद इज़ाफ़ो थींदो पियो वञे। महांगाई अवाम खे फाकाकशी करण ते मजबूर करे रही आहे। हिन हुकूमत जे पॉलिसियुनि मां अवाम जी अक्सरियत खे को बि फ़ाइदो न रसियो आहे। उहे सिर्फ़ु चंद वॾेरनि सरमाएदारनि ऐं नौकरशाही जे लाइ फ़ाइदेमंद साबित थियूं आहिनि। कामरेड नज़ीर अब्बासी मूं 1972 खां 1976 ताईं गॾिजी कमु कयो। फेडरेशन जे प्लेटफार्म तां सिंध जे पोरित अवाम जे हक़नि वारी जदोजहद कई। सिंध जे क़ौमी हक़नि, ख़ुसूसन पाकिस्तान जे क़ौमियतनि जे हक़ूक़, जंहिंमें हर सूबे खे पंहिंजे वसीलनि ते इख़्तियार जो हक़, सिंध में फ़ौजी ऐं सिविल कामरनि खे ॾिनल ज़मीनूं वापसि वठी मक़ामी हारनि जे हवाले करणु, सिंधी सुमैत, पंजाबी, पश्तो, बलोची ऐं सिराइकी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियणु, तालीम आम करणु, तालीम खां पोइ रोज़गार जी ज़मानत ॾियारणु, हिकु सूबे खां ॿिए सूबे ॾांहुं लॾपलाण ते फ़ौरी पाबंदी लॻाइणु ऐं सिंध में ॿियनि सूबनि जे मुलाज़िमनि खे पंहिंजे सूबनि ॾांहुं वापसि करणु, वफ़ाक़ में नौकरियूं आबादी जे बुनियाद ते ॾिनियूं वञनि, फ़ौज खे पाकिस्तान जी फ़ौज बणाइण लाइ उन्हनि में हिकु सूबे जी हिकाठी ख़तमु करणु शामिल आहिनि। मूं ॻाल्हि पई कई कामरेड नज़ीर अब्बासी सां गॾु कमु करण वारे दौर जी। कामरेड अहिड़ो इंसानु हो जंहिं हर हालत में पंहिंजे मक़सद जी कामयाबी लाइ ॾींहुं राति सचाई सां जदोजहद कई। उन दौर में कामरेड नज़ीर अब्बासी मूंखे हिकु ख़त लिखियो जेको पढ़ंदड़नि जे लाइ जीअं जो तीअं ॾेई रहियो आहियां। 24/10/1974। प्यारा साथी इमदाद, जीए सिंध, जीए पोरित। अदा साईं, वर्किंग कमेटी जी गॾिजाणी खां पोइ तव्हांखे पहिरियों ख़त लिखां पियो। हिन खां अॻु वर्किंग कमेटी जे रिपोर्ट ऐं सेशन लाइ चंदे जूं रसीदूं मोकिलियूं अथमि। उमेद त मिलियूं हूंदियूं। अदा साईं, हिन वक़्तु जीअं त सभिनी दोस्तनि जो इहो ख़्यालु आहे त तारीख़ी सेशन हुजनि, उन लाइ उहो तमामु ज़रूरी आहे त वधि में वधि हंधनि ते तनज़ीम क़ाइमु कजे ऐं घणे में घणा साथी सेशन में शिरकत कनि। जॻहि खणी काउंसलर बि हुजनि, तॾहिं बि मेंबर तौरु वेहनि, जीअं उन्हनि खे बि फंक्शन जो तजुर्बो थिए ऐं डिसिप्लिन सिखनि। इन ॻाल्हि खे नज़र में रखंदे हिते लोअर सिंध में असां दौरनि जो प्रोग्राम शुरू कयो आहे। सरफराज़ मेमण अॼु जो मीर सलीम सनाई हैदराबाद ज़िले जे समूरनि शहरनि जो दौरो करे आयो आहे ऐं हर हंधि साथी मिली विया आहिनि। हफ़्ते खन में शायदि ज़िले चूंडूं बि कराए छॾे ठठे आऊं वियो हुउसि। उन खां अॻु उते हिकु दोस्त मिली वियो हुयो। उन उते तनज़ीम ठाहिण जो ज़िम्मो खयो हो। उनखे फेडरेशन जो लिटरेचर पहुचायो अथऊं ऐं कचहरी बि करे आयो आहियां। वरी ॿिए दफ़े ख़ैरमुंद जूणो जेको हिन वक़्तु अवामी आवाज़ जो मैनेजिंग एडिटर आहे, सरफराज़ मेमण ऐं ताज मरी खे बि वठी वेंदुसि। गॾिजाणी करे ज़िले जूं चूंडूं बि कराए ईंदासूं। सागड़ ऐं मीरपुर ख़ासि ॾे सुभाणे वञा पियो ऐं ताज बलोच, जेको हिन वक़्तु सॻा मीरपुर ख़ासि ब्रांच जो सरगर्म कारकुन आहे, खे लिखियो अथमि। उहे बि उते मिलंदा। उन बाद उन्हनि सां गॾिजी सागड़े थरपारकर जो दौरो करे तनज़ीम ठाहे वठंदासूं। दादू में कंहिं ज़माने में फेडरेशन जी ब्रांच हुई। उन बाद हमराह ग़लति फ़हमियुनि जो शिकार थी विया ऐं वेही रहिया ऐं ॿियनि तनज़ीमनि ॾांहुं हलिया विया। हाणे वरी नए सिरे हिन मामले खे खणण लाइ ज़ाहिद मखदूम, जेको अॼुकल्ह मुस्तक़िल कैनेडा में रहे थो, सुहेल सांगी ऐं मुख़्तलिफ़ मौक़नि ते हिकु दफ़ो वञी थी आया आहियूं। कुझु नवां ऐं मुख़्तलिफ़ फेडरेशन खां जुदा थियल दोस्त असां सां गॾिजी कमु करण लाइ तयारु आहिनि। उन्हनि ॾे फेडरेशन जो लिटरेचर मोकिलियो आहे। सखर लाइ नूरुल्लाह मलक, जेको शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में ऑफिसर हुयो, नवाज़ शेख ऐं ॿियनि खे चयो अथऊं। ख़त ज़रिए बि हिदायतूं कंदो रहंदो आहियां। हमराहनि मामले खे किथे पहुचायो आहे। तव्हां कुर्ब करे सखर ॾे वञी दोस्तनि खे कमु शुरू करे ॾियो त बहितरु थींदो। लाड़काणो बि तव्हांखे वेझो आहे। उते के यार दोस्त हुजनि त उन्हनि जा नाला ऐं एड्रेसूं मोकिले ॾींदा ऐं हैदराबाद अचणु महिल उतां थींदा ईंदा
मुंहिंजे ख़्याल में अपर सिंध जे कुझु ज़िलनि में तव्हां हींअर ॾिसी ईंदा त बाद में आऊं बि वेंदुसि। अहिड़े नमूने सेशन खां अॻु ॿ टूर थी वेंदा, नवां दोस्त बि मुतासिर थींदा, हिमत अफ़ज़ाई बि थींदी। जकमाबाद जे बारे में ख़ैरमंद जूणे खां मालूम थियो। इहो ॾाढो सुठो थियो जो नौजवान दोस्त आंदा अथो। उन जी तालीमी सिख्या तमामु ज़रूरी आहे। खेनि फेडरेशन जी बुनियादी पॉलिसी मंशूर ऐं मौजूदा लाइन ऑफ एक्शन खां वाक़ुफ़ु कंदा रहंदा। संदन नाला ऐं एड्रेसूं असांखे बि मोकिलींदा जीअं उन्हनि सां असांजो बि राब्तो रहे ऐं कमकार जे सिलसिले में फेडरेशन जी तनज़ीम सां लाॻापियल रहनि। वधीक ज़िले जे चूंडनि लाइ सभिनी खे ॿीहर लिखियो अथमि। ॾिसूं त छा थो थिए। वधीक हक़ीक़तूं रूबरू, वधीक जकमाबाद जी तनज़ीम ऐं फंड जे बारे में पारत हुजे। सेशन जी तारीख़ लाइ रूबरू ॻाल्हाईंदासूं। दोस्तनि जो ख़्यालु आहे त 29 ऐं 30 नवंबर तय कजे। जकमाबाद जे दोस्तनि जूं एड्रेसूं ज़रूरु लिखंदा। फ़क़्ति नज़ीर अब्बासी, जनरल सेक्रेटरी। सिंध जी सियासत में कामरेड नज़ीर अब्बासी जे किरदार जी वाखाण हर को कंदो रहे थो, पर सिंध जे सियासी वायुमंडल में सैफ़ जो न हुजण बि ॾुखोईंदड़ आहे। सिंध में मुख़्तलिफ़ सियासी धुरियूं पंहिंजे तरीक़े सां कमु कनि थियूं। थियण त ईअं खपे। सह ऐं एतिराम सभ खां वधीक अहम हुजणु घुरिजे, पर असांजी सियासत में ईअं कोन थो थिए। न वरी असां संजीदा आहियूं। 5 अक्टूबर 1973 ते मामूली ग़लति फ़हमी जे करे सिंध यूनिवर्सिटी में झेड़ो थी पियो, जंहिंजे नतीजे में 2 शागिर्द सैयद अली मर्दान शाह ऐं जान मोहम्मद खेड़ो मारिजी विया। 2 ख़ानदान तबाह कया विया। उन वक़्तु बांग्लादेश मां बहारी घुराए सिंध में आबाद करण जे ख़िलाफ़ तहरीक ज़ोरनि ते हुई। जीअं सिंध स्टूडेंट फेडरेशन जे यूसुफ जखराणी वारी संगत ऐं ॿिए तरफ़ पीपी हुकूमत जे हामी तनज़ीम पीपल्स स्टूडेंट फेडरेशन जी संगत पीर मुनवर ऐं पीर मुकरम, अॻूणे सूबाई वज़ीर पीर मज़हर जा भाइर। उन वक़्तु पीर मज़हर सिंध यूनिवर्सिटी में पीआरओ हुयो। वारनि जे विच में झेड़े जे करे हिन तहरीक खे कापारी धकु लॻो। शागिर्दनि जे इतिहाद खे शीहो रसियो। सिंध यूनिवर्सिटी जी तारीख़ में पहिरियों भेरो पुलिस यूनिवर्सिटी में दाख़िल थी। उन खां सवाइ 17 जनवरी 1975 में सिंध यूनिवर्सिटी में सिंध जे साईं GM सैद जी सालगिरह जे मौक़े ते थियल तक़रीब दौरान कामरेड नज़ीर अब्बासी खे बिना कंहिं जवाब जे तशद्दुद जो निशानो बणायो वियो। उन करे जेसिताईं असांजी सियासत में सहप, ईमानदारी, ख़ुदि एहतिसाबी ऐं हिक ॿिए ॾे इज़त भरिया रवैया न रखिया वेंदा, ओसि ताईं असां मक़सद खां परे हूंदासूं। कामरेड नज़ीर अब्बासी पंहिंजी जदोजहद जे नतीजे में जंहिं मक़ाम ते पहुतो, उहो मक़ाम त किन ख़ुशि नसीबनि खे हासिलु थींदो आहे। असां वटि अहिड़ा बि सियासी किरदार हुआ या आहिनि जिन पंहिंजे मुफ़ादनि लाइ सियासत कई, ॾुखे वक़्त में साबित क़दम न रहिया ऐं माफ़ियूं लिखे ॾिनियूं ऐं पोइ एजेंसियुनि लाइ कमु कंदा रहिया। असांखे कामरेड नज़ीर अब्बासी जे किरदार ऐं क़ुर्बानी ते फ़ख़ुरु आहे। जॾहिं आख़िरी दफ़े हुनखे गिरफ़्तार कयो वियो, उन वक़्तु जेकॾहिं ॾाढ अॻियां झुकी पवे हा त घणा दोस्त अताब हेठि अची वञनि हा, पर हुन ईअं न कयो। हुन क़ौमी जदोजहद में पंहिंजो किरदारु हिकु सुरिया वांगुरु निभायो। हुन मरण त क़बूलियो, पर ॾाढ ऐं ज़ुल्म अॻियां झुकणु न क़बूलियो। कामरेड नज़ीर अब्बासी असां वटि कोन आहे, पर हुनजो तक़रीरूं, टहक ऐं कचहरियूं अॼु बि मुंहिंजे ज़हन में गूंजंदियूं आहिनि, जेके अॼु बि असां खां इहा तक़ाज़ा कंदियूं आहिनि त जंहिं मक़सद लाइ हुन पंहिंजी जान क़ुर्बान कई, उन क़ाफ़िले जा साथी केतिरो सचाई सां हिन जदोजहद खे कामयाबी ताईं पहुचाईंदा। हीउ उहो सुवालु आहे जेको हर साथी खां शहीद कामरेड नज़ीर अब्बासी पुछे रहियो आहे। अॼु शहीद नज़ीर अब्बासी जी शहादत वारे ॾींहुं वचन करणु घुरिजे त सिंध जे मज़लूम आवाम जे हक़नि वारी जदोजहद खे हर सूरत में जारी रखियो वेंदो, जीअं असां कामरेड नज़ीर अब्बासी जो ख़्वाबु पूरो करे सघूं। हे लिखणी हुई नाम्यारे लेखक, सहाफ़ी, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे बानी साईं इमदाद अली ओढो जी, जेका रोज़ानी सोभ अख़बार में 9 अगस्त 2010 ते शाया थी हुई। उनखां सवाइ हीअ लिखणी संस किताब निंड नहेरियो नेण में शामिल आहे। असां जितां अव्हां लाइ चूंड करे पेश कयूं। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। अव्हां ॿुधी रहिया आहियो दुनिया जो पहिरियों सिंधी वेब रेडियो, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वञे थो।
सकाफ़ती इल्म अदब ऐं सियासी ऐं समाजी सरगर्मियुनि खे अवली जे बुनियाद ते नशर कयो वेंदो आहे। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। असांखे अव्हां जे सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। रेडियो जी नशरियात अव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हींअर जंहिं किताब जा वर्क वरायूं था उन किताब जो नालो आहे माड़ियुनि मारियस कीन खे। इहो किताब नामियारे लेखक कोमप्रस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर जो लिखियलु आहे। इहो किताब पहिरियों भेरो 1 अगस्त 1999 धारे शाया थियो हो, जेको रनीकोट पब्लिकेशन हैदराबाद पारां छपराए पधिरो कयो वियो हो। अचो त वर्क वरायूं था किताब माड़ियुनि मारियस कीन खे जा। हा, सिंध बलूचिस्तान ऐं सरहद जे क़ौमी तशख़ुस बरक़रार रखंदे इतिहाद थी सघे थो, पर समाजी ऐं शौरी सतह में नाहमवारी जे करे अहिड़ा इतिहाद अक्सर करे हली न सघंदा आहिनि। बाक़ी मज़लूम क़ौमूं इतिहाद जे कंहिं मुकमिल फार्मूले न हुअण करे बि हिक ॿिए जी हर तरह मदद करे सघनि थियूं ऐं कंदियूं रहनि थियूं। रसूल बख्श पलीजे साहिब खे ख़बर आहे त हिकु वक़्त में कंबोडिया, वियतनाम ऐं लाओस जूं फ़ौजूं गॾियल कमान हेठि अमरीकी साम्राज्य ख़िलाफ़ विढ़ंदियूं रहियूं हुयूं, पर टिन्ही क़ौमनि जी समाजी, सियासी ऐं तनज़ीमी सलाहियत में फ़र्क़ु हुजण करे जल्दी उहा मुतहदा फ़ौज टोड़णी पई। साॻी हालत बलोच सिंधी इतिहाद जे बारे में बि थी सघे थी। बलोच अवाम गोलीवारी वेढ़ में घणो अॻिते वधियल आहे, पर क़ौमी शौर ऐं क़ौमी अदब जे बारे में इंतिहाई मुफ़लिस आहे। उते बिज़न जो शेरोफ़ मरी ऐं अताउल्ला मेंगल बि त आहे, पर जीअं में सैद रसूल बख्श पलीजो ऐं कासिम पत्थर कोन्हे। उन करे बलोच जॾहिं बि उथिया आहिनि त क़बाइली बुनियादनि ते ऐं सिंधी जॾहिं बि उथिया आहिनि त हिकु क़ौम जी सूरत में। मुंहिंजे दोस्त चयो आहे त हिन सदी में वियतनाम आज़ादी जो मिसाली मोर्चो आहे ऐं उते क़ौमी ऐं तिब्क़ाती जंग हिके वक़्तु विढ़ी वई, जंहिं उन वॾेर खे प्रोपेगेंडा खे ख़तमु करे छॾियो त क़ौमी जंग सां गॾु तब्क़ाती जंग ख़तरनाक खाना जंगी खे जनम ॾींदी आहे। आउं इन बारे में पंहिंजे प्यारे दोस्त खे अर्ज़ु कंदुसि त ज़रूरी नाहे त वियतनाम हिन सदी जो अकेलो शानदार मोर्चो हुजे। उन बारे में सभु तव्हां सां खणी शामिल राय हुजनि, पर किन जी नज़र में हिन सदी जो शानदार मोर्चो अल जज़ाइर आहे, जंहिंखे वियतनाम वांगुरु रूस ऐं चीन जहिड़नि देवकामत मुल्कनि जी फ़ौजी, इक़्तिसादी ऐं इख़लाक़ी मदद हासिलु न हुई। ॿियनि जी नज़र में इहो मोर्चो मोज़मिक आहे ऐं टिएं जी नज़र में इहो मोर्चो गिनी आहे। उन खां सवाइ इहो बि ग़लति आहे त वियतनाम में क़ौमी ऐं तब्क़ाती लड़ाई गॾु लड़ण सां का खाना जंगी न थी आहे। 100 सालनि ताईं वियतनाम जी अवाम खे न रुॻो जापान, फ्रांस ऐं अमेरिका खूनी गुसल ॾिनो, पर उन में वियतनाम जी अंदरूनी खाना जंगी जो बि दख़िल हो ऐं उन वियतनाम खे ॿ टुकर करे छॾियो हो ऐं होचिमो जी पंहिंजी ज़िंदगी में वियतनाम जे इतिहाद जे झंडे खे फड़कंदो ॾिसी न सघियो। उन खां सवाइ वियतनामियुनि सां सिर्फ़ु फ़्रेंच, जापानी ऐं अमरीकी न थे विढ़िया, पर वियतनामी बि विढ़िया थे। जनरल थियो जुंग शाह जो पलीजो न हो ऐं उन जा फ़ौजी के उनड़ आबाद जा आरिसर कोन हुआ, पर वियतनामी हुआ ऐं वियतनाम खे खाना जंगी जे बाह में उछलाइण में उन्हनि अहम किरदारु अदा कयो हो। उहो ली दुआ जो तब्क़ाती लाड़ो ई हो जंहिं रूस, चीन ऐं अमेरिका खे वियतनाम जी सरज़मीन में मुदाख़लत जो आखाड़ो बणाइण जो वेह ॾिनो। मूंखे यकीन आहे त जेकॾहिं वियतनाम में अल जज़ाइर जे तर्ज़ ते जंग विढ़ी वञे हा त वियतनाम कॾहिं को आज़ादु थी चुको हुजे हा। ऐं आख़िर में दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त ग़लति बयाननि खां पासो कनि, पंहिंजे ग़लतियुनि खे हिकमत अमलियुनि जो नालो न ॾियनि। जीअं लीअ दुआ कयो आहे, दुनिया में सिर्फ़ु लीअ दुआ न आहे, दुनिया में एमलकार किराल बि आहे। दुनिया में रुॻो जनरल गियाब न आहे, पर बोमदियन बि आहे, सोमारा माशील बि आहे, बिन बिलाह बि आहे, कास्तरो बि आहे ऐं मुजीबुर रहमान बि आहे। कंहिंखे हिन सदी जी जंग आज़ादी जो ठीको न ॾिबो। आख़िर में आउं ही लफ़्ज़ चवंदुसि त आजियूं थींदियूं सारियूं क़ौमूं, गोरियूं तोड़े कारियूं क़ौमियूं, थकियूं मांदियूं हारियूं क़ौमियूं, जिन में दोदा देस फिदाई, जिए जिए शाह बिठाई। ॿिए ॾींहुं जेल में रहंदे ॿाहिरि कमु करण जे कंहिं फार्मूले ते कमु करणो हो, पर पलीजे साहिब जी इट हणी बीहण सबबु उहो कमु न थी सघियो।
पहिरीं त इहो शर्त रखियाई त जेकॾहिं पत्थर ऐं शेर ख़ान खे मीटिंग में विहारियो वियो त हू न वेंदो, छो त पत्थर ऐं शेर ख़ान जी तनज़ीमी हैसियत न आहे। उहो नियापो शाह मुहम्मद शाह खणी आयो। उन नियापे तां कुदरती तरह मूंखे मठियां लॻी, सो चवाए मोकिलियमि त पोइ तूं PNP ऐं PP जे वॾेरनि सां वेही ठाह कर, आउं वञा थो हलियो। थोरी देरि खां पोइ शाह मुहम्मद शाह मोटी आयो ऐं अची चयाईं त पलीजो चवे थो त पोइ आउं बि पाकिस्तान अवामी तहरीक जे ॿिनि नुमाइंदनि, सिंधी शागिर्द तहरीक जे ॿिनि नुमाइंदनि, सिंधी हारी तहरीक जे ॿिनि नुमाइंदनि ऐं सिंधी अवामी तहरीक जे ॿिनि नुमाइंदनि सां गॾिजी मीटिंग में ईंदुसि। मूं चयो मूंखे इन ते को बि एतिराज़ न आहे। थी सघे त सिंधी अवामी तहरीक जे ॿिनि ख़वातीन नुमाइंदनि खे बि घुराए सघे थो ऐं असां पंहिंजे उन्हनि माइरनि जी इज़त ऐं मान सॻियुनि माइरनि जहिड़ो कंदासूं। उहो जवाबु ॾेई आउं उथी वञी पंहिंजे वार्ड में सुम्ही रहियुसि। कलाक खां पोइ मोहम्मद ख़ान सुमरे जो बर्दाश्ती आयो ऐं अची हिकु चिठी ॾिनाई, जंहिंमें लिखियलु हो त मोहतरम आरिसर साहिबु, जनाब पलीजी जो चवणु आहे त जेकॾहिं जीअं सिंध तरफ़ां हबीबुल्लाह नारे जो मीटिंग में शरीक थियो त आउं कोन ईंदुसि। महिरबानी करे इन सूरत-हाल में जल्दी जवाबु ॾींदा। नारे जे जो वाक़ई रवैयो ग़लति रहियो हो, जंहिंजो असांखे बि अहसासु हो, पर पलीजे जे शर्तनि मथां शर्त विझण सबबि मूं फौरी तरह लिखी मोकिलियो त नारे खां सवाइ आउं बि कोन ईंदुसि। तव्हां पंहिंजी कार्रवाई हलाइण लाइ आज़ादु आहियो। नतीजे तौरु मोहम्मद ख़ान सुमरे विच में अची मामले खे ख़तमु कराए छॾियो। अॻिते हली मूंखे ख़बर पई त पलीजे इहो मशहूरु करायो हो त शेर ख़ान पत्थर ऐं आरिसर मुंहिंजे क़त्ल जी स्कीम ठाही हुई, जंहिंमें हबीबुल्लाह नारे खे किराए जे क़ातिल जी हैसियत में इस्तेमालु करण जी रिथ हुई। उन करे मूं मुख़्तलिफ़ रुकावटूं विझी संदनि शैतानी स्कीमनि खे नाकाम बणाए छॾियो। ख़बर न आहे जीअं सिंध वारनि खे सिंध जा सियासी कारकुन छो एॾो दहशत पसंदि सम्झंदा आहिनि। मूं पंहिंजे दोस्त पलीजे खां पुछियो, तोखे सभ खां वधीक कहिड़ो माण्हू सुहिणो लॻंदो आहे? जवाबु ॾिनाई, उहा ख़ूबसूरत जवान औरत जेका शयुनि सां मुहबत करण बजाए माण्हू सां बेपनाह मुहबत करे, हुनजी मुहबत जो मर्कज़ सिर्फ़ु माण्हू हुजे। पुछम अहिड़ी मुहबत मिली अथई? जवाबु इनकार में ॾिनाई। खेसि चयुमि त उन लाइ औरत जे ज़हन में वॾी तब्दीली जी ज़रूरत आहे। उहा हीअ त खेसि इहा ॻाल्हि सम्झ में अचे त कार केॾी बि सुहिणी हुजे, पर उन में उहा सलाहियत ई नाहे त मालिकियाणी जे गल तां ॻोढ़ा उघी सघे, या संस गुलाबीअ चपन मां फुटी निकिरंदड़ चुमीअ खे अमृत धारा जो ढुक सम्झी पी वञे, या संस गरम जिस्म खे भाकुरनि में भिकोड़े ककरनि जे बुलंदनि ताईं खणी वञे, या संस गले मां उभरंदड़ मिस्री शाह जी काफ़ी ते मस्त थी दाद ॾेई सघे। बंगलो केॾो बि सुहिणो हुजे, पर संस पेशानी ते लटकंदड़ चंबेली वल जड़ियुनि चुगनि खे छुई सघे, या संस गुलाबी ॻिची में बाहूं विझी झूली सघे, या संस निगाहुनि जे खुमार खे पंहिंजे अखियुनि जे प्यालनि में ओते सघे, उहा उन में सलाहियत ई नाहे। शयूं केॾियूं बि ख़ूबसूरत हुजनि, पर औरत जी अकेलाई ऐं उदासी दूरि करे नथियूं सघनि। उन औरत जी अज़ली अकेलाई ऐं उदासी जो दारूं सिर्फ़ु मर्द आहे, पोइ खणी कारो कोझो या लूलो लंगड़ो हुजे। मुंहिंजे एतिरे चवण ते जेल जी खोलीअ में मूंसां गॾु वेठल पलीजे चयो त तोखे कहिड़ो माण्हू वणंदो आहे? वराणे मुरकंदड़ ठह पिए जवाबु ॾिनाई त सजन जी पीड़ा माण्हू जे चपनि तां मुर्क ग़ाइबु करे छॾी आहे। माण्हुनि खां मुरकणु विसरी वियो आहे। उन हूंदे बि जेकॾहिं को मुरके थो त उहा मुर्क मसनूई हूंदी आहे, बिल्कुलु ईअं होस्टेस ऐं नर्स जी मुर्क जहिड़ी। चयमि के माण्हू हूंदा आहिनि जॾहिं उन्हनि जे चपड़नि ते मुर्क ईंदी आहे त काइनात झूमी उथंदी आहे ऐं उन मुर्क में ज़रे जेतिरी बि बनावट न हूंदी आहे। पुछाई उहे कहिड़ा माण्हू हूंदा आहिनि, किथे आहिनि? जवाबु ॾिनमि, हर जॻह ते आहिनि, ऐं उहे आहिनि साल ॾेढ जा नंढा ॿार, जिन लाइ टैगोर चयो हो त हर ॿार जी पैदाश इहो ॿुधाए थी त ख़ुदा काइनात मां नाउमेद न थियो आहे। हिकु कचहरी में पलीजे खे चयमि, तूं मूं ते भरवसो करे सघीं थो? जेतोणीकि मूंखे ख़बर आहे त तूं माण्हू ते एतमाद तमामु घटि कंदो आहीं, पर आउं हमेशह हर माण्हू ते एतमाद कंदो आहियां जेसि ताईं उनजी बेएतमादी साबित न थिए। इंसान ते मुंहिंजे उन ग़ैर मशरूत ईमान मूंखे ज़िंदगी जे अड़ांगे औखे ऐं पुरपेज सफ़र तइ करण में ॾाढी मदद कई आहे। कंहिं माण्हू वटां कंहिं वक़्तु एतमाद जी आदत मूंखे हफ़्तनि ताईं इंसानी ताक़त जे मेराज जी मंज़िल माणाईंदी रही आहे, ऐं इंसान में मुंहिंजो एतमाद रोज़ु पको ऐं पुख़्तो थींदो वेंदो आहे। जेतोणीकि मूं ठोकरूं बि ॾाढियूं खाधियूं आहिनि, मुंहिंजे एतमाद जी खिहोड़ी खे बार बार थुॾियो वियो आहे,
पोइ बि आउं सम्झां थो त जंहिं ॾींहुं मुंहिंजो इंसान तां मुकमल एतमाद ख़तमु थियो उन ॾींहुं आउं भूरी रोज़ रेज़ा थी वेंदुसि ऐं मुंहिंजो वजूद काग़ज़ जे टुकड़नि वांगुरु हवाउनि में उॾामंदो, माण्हुनि जे पेरनि में किरंदो ऐं माण्हू उनखे लताड़े अॻिते वधी वेंदा। जवाबु ॾिनई, तोखे कंहिं ग़लति ॿुधायो आहे त आउं एतमाद न कंदो आहियां। मुंहिंजी नज़र में उहो इंसान दुनिया जो बदतरीन इंसान आहे जेको एतमाद जी दौलत खां महरूम हुजे। अहिड़ो माण्हू दिलि ऐं दिमाग़ जो मुफ़लिस थींदो आहे जेको न दोस्ती निभाए सघंदो आहे ऐं न दुश्मनी करे सघंदो आहे, न इख़्तिलाफ़ करे सघंदो आहे ऐं न वरी एतमाद। जंहिंजी नफ़रत बि बेक़ाइदी त मुहबत बि बुसी हूंदी आहे। ऐं एतमाद जी दौलत सां मालामाल आहियां। मुंहिंजी नफ़रत तूफ़ान बणिजी वेंदी आहे त मुहबत सावण में घटाऊं। मूं में इख़्तिलाफ़ करण जी बेपनाह सलाहियत आहे ऐं आउं उन इख़्तिलाफ़ खे बि पंहिंजो सरमायो सम्झंदो आहियां। उन सां गॾु आउं इतिहादी सियासत जो पैगम्बर आहियां। जहिड़ी तरह पैगम्बर पेट सां पथर ॿधे बि तबलीग तर्क न कंदो आहे, ईअं आउं बि धोखा खाए एतमाद न टोड़ींदो आहियां। अॼु जी दुनिया में जहिड़ी तरह मार्क्सिज़म मशहूरु ऐं मक़बूल थी वई आहे, एतिरी मक़बूलियत ऐं शोहरत शायदि न, पर दुनिया जे घणे हिसे जे इंसाननि खे गांधीज़म पंहिंजे घेरे में वठी चुको आहे। अॼु रूस में मार्क्सी नुक़्ता नज़र ते लिखजंदड़ किताबनि में ऐं बुकलेटनि में गांधीज़म जो ज़िक्र वॾे एहतमाम सां थी रहियो आहे। अॼु ज़िम्बाब्वे जो रॉबर्ट मुगाबे चवे थो त दुनिया में आउं हिकिड़े शख़्सियत खां मुतासिर थियो आहियां, सा आहे महात्मा गांधी जी लाफ़ानी शख़्सियत। हिन वक़्तु लीबिया जो अधचरियो प्यारो लीडर कर्नल कज़ाफ़ी बि पंहिंजे तक़रीरनि में बार बार गांधी खे हवाले तौरु इस्तेमालु कंदो आहे ऐं काहिरा रेडियो त राति ॾींहुं गांधी यानी गांधी जी रिट लायो वेठो हूंदो आहे। गांधी खां कम्युनिस्ट बि मुतासिर आहिनि त गैर कम्युनिस्ट बि हथियारबंद जदोजहद में ईमान रखंदड़ बि गांधीज़म जा क़ाइल आहिनि त पुरमन जदोजहद जा दाई गफ़ार ख़ान ऐं जीएम सैद बि गांधी जा अक़ीदतमंद आहिनि। गांधी खां अदीब बि मुतासिर आहिनि त सियासी दानिश्वर बि। कुझु वक़्तु अॻु कुझु छिड़वाग कम्युनिस्ट गांधी खे घटि वधि ॻाल्हाईंदा हुआ, से बि हिन महल के एटमी दौर में गांधी जे फ़हम ऐं फ़िरासत, इंसानियत ऐं अमन पॉलिसी खे साराहे रहिया आहिनि। गांधी 1943 में चयो हो त समूरा महलक हथियार छॾे दुश्मन जो मुक़ाबिलो ज़हनी ऐं रूहानी क़ुवत सां करियो। गांधी जी इहा ॻाल्हि ॿुधी अंग्रेज़ वाइसराय बेहोश थींदे थींदे बचियो हो। पर अॼु पूरो यूरोप ऐं अमेरिका महलक हथियारनि जे बार हेठां दॿिजी वियो आहे ऐं मग़रबी इंसान इहे सम्झण ते मजबूर आहे त आउं अॼु हिकु अहिड़े पहाड़ ते बीठो आहियां जेको आतिशफ़िशां आहे ऐं कंहिं बि वक़्तु फाटी सघे थो। ऐं पोइ जॾहिं हू इहो आतिशफ़िशां फाटो त दुनिया जो न हुस्न बाक़ी रहंदो, न सक़ाफ़त ऐं आर्ट, न मौसीक़ी बाक़ी रहंदी, न सुरीला आवाज़, न ॻोरियूं डिघियूं आङुरियूं रहंदियूं ऐं न कूंज जहिड़ियूं ॻिचियूं। अहिड़े वक़्तु दुनिया में हर इंसान गांधीज़म ॾांहुं डोड़ी रहियो आहे त जीअं दुनिया जी सूंहं सोभिया हुस्न, आर्ट, गीत, मौसीक़ी ऐं शाइरी ऐं सक़ाफ़त खे बचाए सघिजे। ॻोरियुनि डिघियुनि आङुरियुनि खे डायल ते घुमंदो ॾिसी सघिजे, कुंवारियुनि जे करण जो पापड़ियूं ॻाढ़ियूं रखी सघिजनि ऐं मासूम ॿार जे चहिरे ते मुर्क जी रोशनी बरक़रार रखी सघिजे। ऐं अॼु जो इंसानु जेको बकोल ताजल बेवस सिर्फ़ु पेट ते कलमूं पढ़े थो, सो पेट ते कलमे पढ़ण लाइ ज़िंदा रहण या पेट खे बाक़ी रखण लाइ बि गांधीज़म ॾांहुं डोड़े रहियो आहे। कंहिं बि न पहिरण जो मूंखे पंहिंजे प्यारे दोस्त रफ़ीक पंवर गांधी जी तस्वीर वारो लाकेट ॾिनो। उन लाकेट पाइण शर्त मुंहिंजो ज़हन गांधीज़म ॾांहुं इंसान जे डोड़ ऐं दिलचस्पी ॾांहुं वधी वियो। उहो लाकेट पाइण खां पोइ मूं ईअं सम्झो त अॼु मुंहिंजे गले में अमन जो अहिड़ो लाफ़ानी गीत आहे जंहिंजे लाइ हिमालय खां बुलंद समुंड खां गहरी आहे ऐं उन अमन जे गीत खे कॾहिं बि फ़ना न आहे। उहो कॾहिं मसीह जे रूप में, कॾहिं अबूज़र गफ़ारी जी सूरत में, कॾहिं टॉलस्टॉय जी शिकल में ऐं कॾहिं बाक़ाइदा गांधीज़म जी सूरत में वॼंदो पियो रहियो आहे। ऐं अॼु उहो दुनिया जो सभ खां पसंदीदा मक़बूल ऐं मशहूरु अमन जो गीत आहे। उहो वक़्तु बिना जल्दी अची रहियो आहे जॾहिं कारखाने ऐं खुॾी में, खेत ऐं खरे में, समुंड ऐं दरियाउनि में, फ़िज़ाउनि ऐं खिलाउनि में सिर्फ़ु उन गीत जी गुंजार हूंदी जंहिंजे मस्तु कंदड़ धुननि ते नौजवान मर्द ऐं औरतूं, ख़ूबसूरत छोकिरा ऐं छोकिरियूं मस्तु थी इंसान जी शानदार मुस्तक़बिल लाइ रक़्स कंदा। सितारा रक़्स कंदा ऐं चंड धरती जी धूड़ चुमण लाइ लही ईंदो त हे धरती मूं में जिब्रील त आहे, पर तूं उहा ख़ुशि नसीब आहीं जंहिंखे गांधी मिलियो आहे। हाणे सुवालु हीअ आहे त गांधीज़म छा आहे?
गांधीज़म कंहिं ॾुखे पेचीदे ऐं मुझल मसइले जो नालो न आहे, पर उहो हिकु सादो सूदो एशियाई अवाम जे मिज़ाज जहिड़ो साफ़ फ़लसफ़ो आहे। गांधी जे फ़लसफ़े खे हिते कुझु हिसनि में विरहाए बयानु कजे थो। आज़ादी मुतलिक़ संस नज़रियो, जंहिंखे आम तरह अदम तशद्दुद या अहिंसा सॾियो वेंदो आहे, उनखे जदीद सियासी दुनिया में अमली जामो पाराईंदड़ महात्मा गांधी आहे। जेतोणीकि गांधी जो चवणु आहे त हुन उहो नज़रियो हज़रत ईसा अलैहि इस्लाम जी पहाड़ी वैज़ ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मके वारी जदोजहद मां हासिलु कयो आहे। अदम तशद्दुद जो मतिलबु हीअ आहे त तव्हां हथियारबंद ताक़त खे पंहिंजे इख़लाक़ी ऐं सियासी हिकमत अमली सां शिकस्त ॾियो। आम तरह सम्झो वेंदो आहे त गांधीज़म बुज़दिली जो ॿियो नालो आहे, पर हक़ीक़त ईअं न आहे। महात्मा जो चवणु आहे त मूंखे जेकॾहिं बुज़दिली ऐं अदम तशद्दुद मां पसंदी ऐं चूंड जो हक़ ॾिनो वञे त पक सां तशद्दुद पसंदि कंदुसि। संस ख़्याल में अहिंसा बहादुरी ऐं रूहानी ताक़त जो उहो लाज़वाल ख़ज़ानो आहे जंहिंसां बेहथियार अवाम ज़बरदस्त हथियारनि खे शिकस्त ॾेई सघे थो। हिन तपस्या जे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इहा ताक़त हासिलु कई, जंहिं ख़ौफ़ ऐं बुज़दिली जो ज़रो बि संस जिस्म में न छॾियो हो, ऐं उहा ई ताक़त इख़लाक़ी क़ुवत हुई जंहिं संस मुख ते अब्दी मुल्क छांए छॾी। ऐं हीअ सादो सिफ़त अधु उघाड़ो इंसान हिटलर खे शिकस्त ॾींदड़ बरतानवी साम्राज खे हिंदुस्तान मां कामयाबी सां कढण में कामयाबु थी वियो। चयो वञे थो त दुनिया में सिर्फ़ु 2 मज़हबी माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे आवाम जे बेपनाह इख़लाक़ी क़ुवत ऐं हिमायत हासिलु थी सघी, जिन मां हिकिड़ो ख़ुमैनी ऐं ॿियो गांधी आहे। पर ॿिन्ही जी इख़लाक़ी क़ुवत में इहो फ़र्क़ु आहे त कामयाबी खां पोइ ख़ुमैनी निढड़ी अदालत जे फ़ैसिलनि में मुदाख़लत कंदो रहे थो, ऐं गांधी आज़ादी खां पोइ पाण खे इक़्तिदार खां हिकदमि अलॻि करे छॾियो ऐं कॾहिं बि सरकारी कारोबार में मुदाख़लत न कयाई, सवाइ फ़िरके वाराना फ़सादनि जे मौक़े ते मरण घड़ी ताईं रोज़ो रखण जे। दुनिया में 3 अहिड़ा लीडर थी गुज़रिया आहिनि जिन जे इस्तक़बाल इंसानी तारीख़ खे नवां रंग ढंग ऐं जलवा ॾेखारिया। पहिरियों सदर स्वीकारनो जॾहिं साम्राज्यनि जे क़ैद मां आज़ादु थी आयो, उन वक़्तु 15 लख माण्हुनि संस शानदार आजियां कई हुई। ॿियो शेख मुजीबुर रहमान जॾहिं पाकिस्तानी जेल मां आज़ादु थी ढाका पहुतो त 20 लख इंसाननि संस आजियां कई। ऐं टियों ख़ुमैनी जॾहिं जलावतनी ख़तमु करे ईरान वापसि मोटियो त लखे माण्हुनि संदन आजियां कई। पर महात्मा गांधी उन्हनि टिनी माण्हुनि खां अवाम में वधीक मक़बूल हो। पर हुन कॾहिं बि इस्तक़बाल जो अहिड़ो मुज़ाहिरो न करायो ऐं न वरी हू नुमाइश जो शौक़ीन ई हो। दुनिया घणे में घणो नासिर लोम्बिया ऐं गांधी जी मौत ते रुनी आहे, पर गांधी जी मौत ते दुनिया जी मातम साबित करे ॾेखारियो त हीअ सादो सिफ़त सियासी रहनुमा केतिरो मक़बूल हो। हू हमेशह रेल जे 3rd क्लास गाॾी में सफ़र कंदो हो, पंगी कॉलोनी में रहंदो हो ऐं कमीस न पाईंदो हो। संस चवणु हो त जॾहिं 40 करोड़ हिंदुस्तानियुनि खे पूरो लटो मिलंदो उन वक़्तु आउं कमीस पाईंदुसि। गांधी जे कम जो हमेशह मर्कज़ ॿाहिराड़ियूं रहंदियूं हुयूं। हुनखे हिंदुस्तान जे ॻोठनि सां इश्क़ हो। संस चवणु हो त वॾी सनअतनि जो शहरनि में मेड़ हिंदुस्तानी अवाम जी एकता ऐं भाईचारे लाइ नुक़सानकार आहे। उन करे हू सनअतनि खे हल्कियुनि मशीनुनि ऐं घरू हुनरनि ताईं रखण जो हामी हो। संस जमहूरियत जो तस्वर बि अजीब हो। हू हिंदुस्तान जी मौजूदा जमहूरी सरिश्ते जी जाइ ते पंचायत सिस्टम जो मञताउ हो। उन सिलसिले में हुन हिंदुस्तानी ॻोठनि जी सर्वे कराई हुई। उन सर्वे हिकु किताब महात्मा ऐं ॻोठ में शाया थी चुको आहे, जंहिंमें हिंदुस्तानी ॻोठनि जो तइदादु ऐं संस जमहूरी सरिश्ते जो तत ॾिनल आहे। मूंखे अफ़सोस आहे जो क़ैद जी हालत में मूंखे इहो किताबु दस्तियाबु थी न सघियो। ॿी सूरत में आउं संस ॻोठाणी जमहूरियत ते लिखी सघां हा। अलबत्ता एतिरो यादि अथमि त हिंदुस्तानी ॻोठनि जो तइदादु 7.5 लख ॾेखारियलु आहे ऐं हुकूमत जो सरिश्तो उन्हनि ॻोठाणियुनि पंचायतनि खां शुरू करे ॾेखारियो वियो आहे। गांधी खां अॻु नॉन कोऑपरेशन या अदम ताउन ऐं सिविल नाफ़रमानी सिर्फ़ु नज़रियाती ॻाल्हियूं हुयूं जेके किताबनि में मौजूदु हुयूं, ऐं पंहिंजे किन किताबनि में टालिस्टाए अहिड़ा इशारा ॾिना आहिनि, पर उन्हनि ॻाल्हियुनि खे किरोड़े माण्हुनि जे दिलनि में नक्श करे अमली मैदान में इंतिहा हिमत सां आज़माइण जो सहरो गांधी जे सिर ते सूंहे थो। गांधी हिकु मुसर हथियार जाबिर क़ुवतनि ख़िलाफ़ बुख हड़ताल जो ईजाद कयो।
जंहिंखे अॼु जी दुनिया जा समूरा क़ौमप्रस्त ऐं कम्युनिस्ट लीडर आज़ाद तोड़े क़ैदी इंतिहाई दलेरी सां आज़माए रहिया आहिनि। उन हथियार खे क़ैदियुनि इसराइल, ॾखण अफ्रीका ऐं पाकिस्तान जहिड़नि इंतिहाई आमिर मुल्कनि में क़ैदियुनि इस्तेमालु करे गांधीज़म जी कामयाबी ते तारीख़ जी सचाई जी मुहर हणी छॾी आहे। एतिरे क़दुरु जो पाकिस्तान जा मुनहाज बरना ऐं रसूल बख्श पलीजी जहिड़ा गांधी जा कटर दुश्मन बि उनखे इस्तेमालु करे रहिया आहिनि। गांधीज़म हर क़िस्म जे सरहदी जंग तोड़े अंदरूनी जंग जो सख़्तु दुश्मन ऐं अमन जो पैगम्बर आहे। गांधी पहिरियों माण्हू हो जंहिं लॉर्ड वियोल खे चयो हो त समूरा महलक हथियार समुंडनि जे हवाले करे छॾियो। हिन दुनिया खे रत प्याक बघड़ जी न पर अमन जे पखीड़े जी ज़रूरत आहे, जेको दुनिया जे फिज़ाउनि में मिठियूं ॿोलियूं ऐं लातियूं लवंदो वते, पर कंहिं बि कुंड में को बि कहरी कान ऐं का बि अणगस गोली न हुजे, जेका महबूब जे वारनि जहिड़नि संदन परड़नि खे ज़ख़्मी करे छॾे ऐं उन्हनि खे कोमलता जे बदिरां रत जा उबड़का निकिरनि ऐं फिज़ा रतो छाण थी वञे। हक़ीक़त में गांधी जंहिं वक़्तु अमन ऐं शांती जी ॻाल्हि पिए कई, उन वक़्तु हुन हिकु चालाक ऐं मुदबर सियासतदान जी हैसियत में न पर इंसान जे हिकु शफ़ीक़ पीउ जी हैसियत में कई हुई, छो त हिकु पीउ खे ई हक़ीक़ी ख़बर हूंदी आहे त संस साम्हूं जॾहिं पुटस जे सीने में रत ठिंडियूं करे वहंदो आहे, उन वक़्तु उन जी कैफ़ियत कहिड़ी हूंदी आहे। उन पीउ खे ई पूरो अहसासु हूंदो आहे जंहिंजे वरनि जे अरमाननि ऐं आसनि खां पोइ परणायल धीअ जी सींद मां सुहाग जो संदूर निकिरी उन जी जाइ ते मिटी बुक पवंदा आहिनि ऐं जॾहिं संस हथनि खे ज़ोर सां फ़र्श ते हयो वेंदो आहे ऐं उन जे किरायनि में पियल सुहाग जी निशानी चूड़ियूं टुटी पवंदियूं आहिनि ऐं वेचारे जो मुस्तक़बिल हमेशह लाइ ऊंदाहो थी वेंदो आहे। उन पोड़े माण्हू खे अहसासु थींदो आहे जंहिंजे पुटनि पोटनि ऐं इंसाननि जे ॿारनि जे पछम जड़नि गलनि तां मुर्ख जूं रेखाऊं ॻोढ़नि जी कतारनि में बदिलजी संस मुक़दर बणिजी वेंदियूं आहिनि। अहिड़े वक़्तु इंसान ज़ात जे ॿारनि जे दर्द खे सिर्फ़ु गांधी जहिड़े इंसान जे पाक पवित्र दिली सम्झी सघे थी। उहो ई सबबु आहे जो गांधी वटि हथियार जे ज़ुबान में गुफ़्तगू करणु दुनिया जी सभ खां वॾी लानत आहे। हुन बरे सग़ीर जो विरहाङो बि उन करे क़बूलु कयो हो जो आज़ादी में देरि थियण जी शर्त में फ़िरके परस्ती जी बंदूकनि जा मुंहं न सिर्फ़ु अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ु खुली पवनि हा, पर उहे बंदूकूं ख़ुदि भारत विर्श जे अज़ीम सभ्यता जे शानदार तस्वीर में अहिड़ी बाहि लॻाए छॾीनि हा जेका न सिर्फ़ु अजंता ऐं एलोरा खे साड़े हा, पर क़ुरान ऐं गीता, रामायण ऐं महाभारत ऐं मेघदूत, वेदनि ऐं तर्जमानुल क़ुरान खे बि साड़े छॾीनि हा। उहा बाहि आयशा जे बुरके ऐं सीता जी साड़ी खे बि जलाए रख करे छॾे हा। उनखां सवाइ गांधीज़म नालो आहे ग़ुलामी ऐं आकायत जे मुकमिल ख़ात्मे जो। ज़ात, रंग, नस्ल ऐं पेशे जे लिहाज़ खां इंसानी निंढ वॾाई हकार जे दीवारनि किराइण जो उन कम लाइ हुन गांधी उत्तम जाति जो हिंदू हूंदे हिकु भंगी कॉलोनी में रिहाइश इख़्तियार कई, जिते हू हर ऑटोग्राफ वठंदड़ अक़ीदतमंद खां 10 रुपया वठंदो हो त जीअं उन्हनि पैसनि मां उन बस्ती जे ऊंदा हिन घटिन खे न रुॻो बिजली सां पर इल्म, सोच ऐं सूंह सां मुनवर करे सघे। गांधी खे ख़बर हुई त इंसानी जिस्म में हर क़ुवत जो हिकु मख़सूस ख़ज़ानो आहे जेको हद खां वधीक ख़र्च करण सां ज़ाया थियो वञे। उहो ई सबबु आहे जो हुन उमिरि जे हिकु ख़ासि हद खां पोइ पाण ते जिनसी फ़ैल जी मुकमिल बंदिश विझी छॾी हुई। हू न सिर्फ़ु उन क़ुवत जे ज़ियान जो मुख़ालिफ़ हो, पर उन सां गॾु संस अक़ीदो हो त घणे ॻाल्हाइण सां इंसानी दिमाग़ी क़ुवतूं बि ज़ियान थियनि थियूं। उन करे हू हफ़्ते में हिकु ॾींहुं ॻाल्हाइण जो रोज़ो रखंदो हो। उन ॾींहुं हू कंहिंसां बि न ॻाल्हाईंदो हो। पोइ खणी मुलाक़ातुनि में जवाहरलाल नेहरू ऐं अबुल कलाम छो न हुजनि, जिन ॿिन्ही जे बारे में संस चवणु हो त नेहरू खां आउं सियासत सिखंदो आहियां ऐं अबुल कलाम एशिया जो सभ खां वॾो तारीख़दान आहे जंहिंखां आउं तारीख़ पढ़ंदो आहियां। अहिड़नि माण्हुनि सां बि हू न ॻाल्हाईंदो हो। उन जे बावजूदि रोज़े वारे ॾींहुं बि मुलाक़ातुनि ऐं ज़ियारत कंदड़नि जो मेलो लॻो पियो हूंदो हो जेके मुख़्तलिफ़ सुवाल पुछंदा हुआ। गांधी उन्हनि मामलनि में बि हिंदुस्तान जी ग़रीबी खे मद्देनज़र रखी सुवालनि जा जवाब स्लेट ते लिखी ॾींदो हो जीअं हिंदुस्तान जहिड़े ग़रीब ऐं ग़ुलाम मुल्क जो काग़ज़ ज़ाया न थिए। हीअ चूंड वर्क असां अवां लाइ पेश कया नामियारे क़ौमप्रस्त अॻवान ऐं नामियारे लेखक अब्दुल वाहिद आरिसर जे किताब मारिन मारिस कीनकी मां।
अवी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि, जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते आवाज़ु उथारियो वञे थो। इल्म, अदब, सियासी, सक़ाफ़ती ऐं समाजी सरगर्मियुनि खे अवले जे बुनियाद ते असीं नशर कंदा आहियूं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टीवी तां। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। असांखे अव्हां जे सहकार, अव्हां जी माली सहायता जी ज़रूरत आहे। इन लाइ अॻिते अचो ऐं असां सां सहकारी थियो। 24 कलाक नशर थींदड़ हिन क़ौमी इदारनि खे अव्हां जे सहकार जी ज़रूरत आहे। रेडियो जी नशरियात अव्हां पंहिंजे मोबाइल फ़ोन ते बि ॿुधी सघो था। हींअर ई प्ले स्टोर में वञी रेडियो वॉइस ऑफ सिंध जी ऐप डाउनलोड करियो। हर वक़्तु ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम कुझु वर्क किताब मां में हाण वर्क वरायूं था नामियारे लेखक अमीर बख़्श शर जे किताब राई पेर रत कया जा। अमीर बख़्श शर लिखे थो त वॾड़ा चवंदा हुआ त मूं अमीर हयाती जो पहिरियों साह हिकिड़ी झूपड़ी में खयो हो। उहा झूपड़ी मौजूदा तालके सिंधड़ी जे देह बेखेराहू में सिंध जे अॻूणे हुक्मरान ख़ानदान जे पोयरनि मां हिकिड़े मीर ताज मोहम्मद टालपुर जे सॾजंदड़ वॾी ज़िमेदारी वारे छन ॻोठ ते आबाद हारियुनि जे 100 सवा खनि झूपड़ियुनि मां हिकिड़ी मिसकीन हारी अकबर जी हुई, जंहिंखे आम तौर ते ॻोठ जा माण्हू अकूअ सॾींदा हुआ। के वॾड़ा त वरी खेसि अक बि चवंदा हुआ, जेको इंतिहाई ग़रीब मिसकीन यतीम ऐं परावनि दरनि ते पलिजी पारूथा टुकर खाई मचीअ मुड़ुसु थियो। ॻाल्हि कंदा हुआ त तंहिं ज़माने में असांजे मौजूदा ॻोठ खां उतर तरफ़ सॾ पंध ते हिकिड़ो निढड़ो शहर नाले समूह जुणे जो आबाद हो, जंहिंमें खोड़ सारनि भाई बंदनि जा हट हूंदा हुआ। दुनिया जहान जे सीधे सामान जी हर हिकु वड़ उन्हनि हटनि तां सूदे सघिबो हुयो। जंहिं शहर जो मुखीअ सेठ वाधू मल हर आय व्यय जे आधर भाग करे ग़रीबनि मिसकीननि ऐं मोहताजनि जी वाहिर करे सुकून महसूसु कंदो हुयो। शहर में मुसलमान जा सिर्फ़ु 2 घर हूंदा हुआ, जिन मां हिकिड़ो शरन जो, हिकिड़ो कुंभारनि जो ऐं हिकिड़ो मुग़लनि जो हुयो। बाक़ी जुमिले आबादी भाई बंदनि जी हुई। 1943 धारे शहीद सूर्या बादशाह पारां शुरू थियल वतन जी आज़ादी वारी तहरीक दौरान शहीद सूर्या बादशाह जी गिरफ़्तारी खां पोइ तहरीक पंहिंजे सिर जॾहिं हलणु लॻी, तॾहिं हुरन जी आड़ में आम फ़ौरन हिन शहर में धाड़ा हणणु शुरू कया। हुरन जी आड़ इन करे थो चवां जो उन वक़्तु समय जुणेजो जो फर्ज़ंद दीन मोहम्मद जुणेजो वॾी हली चली वारो हूंदो हुयो ऐं पिणु सूर्या बादशाह खे तमामु घणो वेझो बि हूंदो हो। हाणे जे लधल ब्रिटिश लाइब्रेरी वारनि ख़तनि मूजिबि सूर्या बादशाह जेल मां सुपरिटेंडेंट मार्फत वक़्त जी सरकार खे सणस दीन मोहम्मद जुणेजे सां मुलाक़ात कराइण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई हुई। उन करे इहो यकीन थो कजे त हुरन दीन मोहम्मद जुणेजे जे वालिद पारां जोड़ायल हिन शहर में का बि वारदात कोन कई हूंदी। तॾहिं ई रोज़ रोज़ फुरफुरा ऐं धाड़ा गर्दी जे सुरनि खां अवल भाई बंद मुठियूं भेड़े वठी भॻा ऐं अहिड़ा भॻा जो वतन जा वणी छॾे विया। बाक़ी रहियल मुग़ल मुसलमान जो घर मीरपुर ख़ासि लॾे वियो, जिन जे पोनीअरनि मां ग़ुलाम हुसैन शेज़ब जहांगीर मुग़ल ऐं MP ख़ैरुनिसा आहिनि। ऐं थोरनि सालनि बाद चौफेर सुञ खे वाक़ा कंदे ॾिसी ऐं गिदड़नि जे उनाड़नि खां तंग थी शर ऐं कुंभार जा 2 घर मौजूदा ॻोठ जी जाइ ते मेराणी ज़मीन ते मीर साहिबनि जी एजाज़ सां वारी जे वॾे दड़े ते पंहिंजा झूपड़ा आॾे अची आबाद थिया। तेसिताईं हिंदुस्तान अंग्रेज़ फील मस्त वारो हिंदुस्तान बि कोन रहियो हो। संस कुख मां मज़हबी मतभेद जे नतीजे में पाकिस्तान ऐं हिंदुस्तान नाले 2 नवां मुल्क जनम वठी चुका हुआ। अंग्रेज़ फील मस्त पंहिंजा टपड़ गोल करे पंहिंजे देश रवानो थी चुको हुयो। ओड़े पाड़े में वाणकी बिले भाई ऐं दबदबो बि बीहजी चुको हुयो। पैसे में पूरा वाणनि जी जाइ एकड़ बेकड़ सिंधी मुसलमाननि पे भरी, बाक़ी घणे भाङे हिंदुस्तान मां आयल मुसलमीन भाइर हर शइ जा वसीअ वारस थियो पिया आया।
ईअं पिए लॻो त सिंधी वाणे जूं मिल्कियतूं परियां खां ई संदन नाले लिखिजी चुकियूं हुयूं। न कोई हिते जे रहाकनि खे बि अंदाज़ो हुयो त वाणिया खे हमेशह लाइ था वञनि। चवनि था त तिन ॾींहंनि मुंहिंजो नानो उर्स ख़ान ऐं ॾाॾो खथूरियो ख़ान मीराणी ज़मीन पोखण सां गॾोगॾु मुखी वाणे जो बि हारपो कंदा हुआ। अलाए त सेठ मुखी वेंदे वेंदे सरकार खे लिखाए वियो हुयो या को ॿियो सबबु हुयो जो ॾाॾे ऐं नाने खे मुख़्तियारकार जी ऑफिस जो सॾु थियो। मुड़ुसनि खे पहिरियां त डप में सीओ तपजी चढ़ियो। नेठि ॿिए ॾींहुं ॿई ॼणा तप में हुड़कंदा खथा उॾे वञी मुख़्तियारकारी में हाज़ुरु थिया। सरकारी हुकुम मिलियनि त अव्हांजो सेठ वतन छॾे वियो आहे, हाणे इहा ज़मीन अव्हांखे ॾिजे थी। हमराह लीलड़ाटियूं पाए वञी मुख़्तियारकार जे पेरनि ते किरिया। चए साहिबु तूं असांखे निमक चोर न कर, असां सॼी जुमार मुखी मल जो निमक खाधो आहे। असां कॾहिं बि संस ॿनी जा धणी कोन थींदासूं। जंहिंखे वणे तंहिंखे ॾेई छॾ, रुॻो हारपो ॾिजांइ ऐं हींअर बि असांखे मोकल ॾे त घर भॼूं। असांजे मौजूदा ॻोठ जे आसपास जूं घणियूं तणियूं ज़मीनूं सिंध जे अॻूणनि टालपुर हुकुमरान जे चोयारी मां हिकु यार मीर ठारे ख़ान टालपुर जे पोटे या पड़पोटे मीर ताज मोहम्मद ख़ान जी जागीर जो हिसो हुयूं। संस वालिद मीर ग़ुलाम हैदर टालपुर जे निंढपिण में गुज़ारे वञण सबबि उहे ज़मीनूं अंग्रेज़ सरकार नीलामी ज़रिए मकातनि ते ॾींदी रहंदी हुई ऐं मीर साहिबनि खे इहा मकाते जी रक़म मोकिलींदी रहंदी हुई। मीरनि जी ज़मीन में मौजूदा ॻोठ जे वारीअ जे दड़े वारी सर्वे नंबर में उन्हीअ घरनि वारे दड़े खां सवाइ बाक़ी समूरी ज़मीन आबादी लाइक़ु हुई, जेका मुंहिंजो ॾाढो खथूरियो मरहूम आबाद कंदो हो। नए ॻोठ में आबाद थियण जे साल ॿिनि अंदरि यानी पाकिस्तान ठहंदे ई ॾाढो खथूरियो जवानी में ई कंहिं ओचिती बीमारी सबबि राह रबानी वठी वियो। बरोच के रिवाज मूजिबि ॾाॾे जा अज़ीज़ खे ज़बरदस्ती पाण सां गॾु नवाबशाह लॻ 60 मेल वठी विया हुआ ऐं ॿ मासूम ॿारड़ा 5 वरहनि जो भाउ ऐं 4 वरहनि जी पुफीअ खे हिते ई अलाह जे आसरे ते छॾे विया हुआ। जेके ओचिता नींदड़का ऐं छोरा छिना थी पिया, तॾहिं ॾाॾे खथूरे जे ग़रीबाणे घर खे बि जहिड़ो करे ढिंगर अची वियो हो। ॿई मासूम ॿारड़ा कॾहिं किथे त कॾहिं किथे रुलंदा वतंदा हुआ। जीअं त संदन वेझड़ो ऐं रत जे रिश्ते वारो कोई अज़ीज़ हिन दुनिया में कोन हुयो जेको खेनि संभाले। तालीमी तरबियत जो बेलो करे तालीमी तरबियत त परे रहिया, पर पेट गुज़र बि संदन लाइ वॾो मसइलो थी पियो हुयो। हूं बि हिकु जवानी आहे त छोरो ॿार बेज़ोरो हूंदो आहे। उन करे हीअ ॿारड़ा बि कॾहिं कॾहिं बिरादरी जी ख़ुशी ग़मी में ईंदड़ या वेंदड़ औरतुनि सां गॾु हिंगोर ने वलवारी ऐं तगुसर ताईं ईअं ई पोयां लॻिया हलिया वेंदा हुआ। बाबा ॻाल्हि कंदो हुयो त उन ज़माने में शादियुनि ते शामियाना लॻाइण जो रिवाज कोन हुयो। काज खां महीनो खनि अॻु राजनि जूं छेड़ियूं करे काठ जे थुणियुनि ते कखनि जा छपड़ा ठाहिबा हुआ, जंहिंखे छनो चवंदा हुआ। अहिड़े हिकिड़े न ॼाणक शादीअ में ॿई छोरा छिना भाउ भेण बमुश्किल 7 ऐं 6 वरनि जी ॼमार में मतलशर जे ॻोठ में जेको बानवा जी नई मोरी खां उतर तरफ़ वॾेरे सादे राजड़ जे ॻोठ सां लॻाए उन में शादी जे छने में अची वेठासीं। उन राति तमामु घणो सीउ हो। छने में गुंब भत जहिड़ी मानी बि त वॾियुनि छिड़बनि सां मिली हुई, पर छटी जे छोरनि खे हंधि बिस्तरो ॾियण वारो केर बि न मिलियो हो। नेठि सीउ में सुड़कंदे छने जे विच में बीठल घाटे सिर जे वण हेठां रखियल फुटियुनि जे ख़ाली बरकियुनि खे मथां विझी सुम्ही पिया हुआसीं। उन राति असांजी कसम परसी मिसकिनी ऐं यतीमी जहिड़ी हालति बिरादरी जे जुमिले वरड़नि तोड़े जवाननि पए ॾिठी। किन असांजे हाल ते नक ते आङिरियूं वेही तौबाहूं थे कयूं त वरी किन थधा शुकारा पे भरिया। मुबादा कंहिं मशवरे सां या इंसानी हमदर्दी ख़ातिर सुबुह जो मानी खाइण बाद उर्स ख़ान ॿिन्ही भेण भाउ खे सॾे घोड़े ते पाण सां गॾु विहारे पंहिंजे मरहूम पीउ जे पुराणनि पडड़नि ते आंदो हुयो, जिते हाणे उर्स ख़ान जे घर में रहण लॻा हुआसीं। हिन शरीफ़ नफ़्स इंसान उन साल ई मूंखे 8 आना फी ढोर जे हिसाब सां पाड़े वारनि जा ढोर चारण जे धंधे सां लॻायो। जेतोणीकि 7 साल माल चारण जहिड़ी उमिरि कान हुई, पर ॿियनि धराड़नि जी मदद सां पंहिंजे ॻोठ वारनि जो माल चारण शुरू कयुमि। भेलाड़नि जे ॾींहंनि में फुटियुनि जा चूंडा करे शाम टाणे कंहिं दुकान ते उहे फुटड़ियूं विकिणी निढड़ी भेण लाइ खोड़ सारियूं शयूं वठी ईंदो हुयुसि। मरहूम ॿुधाईंदो हुयो त आरड़ जे झोलनि में कॾहिं कॾहिं वण जे थधड़नि छांवनि में वेहंदे ई
निंड अची वेंदी हुई ऐं ढोर वञी ओसे पासे जे फसलनि में पवंदा हुआ या अञा सीढ़े ते पुॼंदा हुआ त थोरी घणी भेर तां बि वॾेरनि जा कमदार ऐं वाही ॾाढियूं मारियूं कढंदा हुआ। के त अहिड़ा ज़ालिम हूंदा हुआ जो कांडेरा वढे उन्हनि ते पहिरें उघाड़ो हलर जीअं हलराईंदा हुआ। कांडेरे जा सुनहरी ऐं निढा कंडा पेरनि में चुभंदा वेंदा हुआ त तमामु घणियूं रड़ियूं कंदो हुयुसि। उन वक़्तु मरिया त खथोरे जे हिन यतीम अकेले पुट जूं बेवासी वारियूं रीहूं ॿुधी ओसे पासे जे ॿनिनि में कमु कंदड़ हारी नारी टेॾी अक्सां ॾिसी कमदारनि कारवां जे डप में वरी हेठि कंध करे पंहिंजी किरत सां लॻल रहंदा हुआ। को बि हारिम यतीम खे कीहूं कंदे ॿुधी कमदारनि खे रहम जे लाइ न चवंदो हुयो ऐं जॾहिं शाम जो पेरनि में कांडारे जे चुभियल कढण सां सूर में ॿरंदो पॿनि ते या खुड़ियुनि ते जीअं तीअं हली घर पहुचंदो हुयुसि तॾहिं निढड़ी भेण ॾे ॾिसी ॾींहं जो वॾेरनि जे कमदारनि ऐं वाहिन था मिलण मारण ऐं दाहन कूकनि सां भोगियल अज़ाब यादि करे रोई पवंदो हुयुसि। ऐं पोइ ॿई भाउ भेण लालटीन जी झीणी रोशनी में रुअंदे रुअंदे पेरनि मां सुईअ सां सन्हा कंडा खोटे कढंदा हुआसीं। ईअं पेरनि मां कंडा खोटींदे लालटीन जी थधड़ी रोशनी में झोपड़ीअ मां घर जे छेणे जे भोर वारे अंगण में थधड़ी हवा जे झूटण ते ॿिन्ही खे अलाए केॾी महिल निंड वठी वेंदी हुई। कॾहिं कंहिं मथां का रिली विधी या न विधी राति गुज़री वेंदी हुई। उन विच में असां भाउ भेण जे हाल ते रहम खाई बिरादरी जे चङनि माण्हुनि हिकु ॿ भेरा 60 मैल नवाबशाह ताईं पंध करे अमड़ मुंहिंजी ॾाॾी जे अज़ीज़नि खे मञाइण जी कोशिशि कंदे चयो बि हुयो त खथूरे ग़रीब जे घर खे डिंगर अची वियो आहे। संस मासूम बचड़ा दरबदर पिया थियनि। हेॾे माउ जी ममता बि पई तड़पे। ॿिन्ही जे हाल ते रहम खाई बचड़नि जी माउ खे इजाज़त ॾियो त हली मुड़ुस जे कखनि में वेहे बचड़ा पाले या जीअं ईअं नथा करियो त बचड़ा हिते ई गॾु रहाइण जी इजाज़त ॾियोसि त जीअं मासूम ॿारड़ा दर दर जूं ठोकरूं न खाइनि ऐं न संदन माउ ई झोरी में झिझंदी वते। अॻियां अमड़ ॾाॾीअ जो भाउ मामो हुसैन बख़्श बिना ॾिघो माण्हू ऐं भला ॻाल्हाउ हुयो। ॻाल्हियूं कंदा हुआ त मुड़ुस खे विच जा पाणी हूंदा हुआ त मुड़ुस हिते जे लंघे वेंदड़ समूर राज वारनि खे जे ॻाल्हि खे छंडे खेनि खुतो जवाबु ॾींदे चयो हुयो त हा वादा अमी सचा हूंदो पर निढीअ नेटी भेण ऐं बिना कंहिं आसरे जे छॾियां त वञी बचन ते वेहे ईअं थी नथो सघे। जेकर अव्हां राज वारनि खे खतूरे जे ॿारनि जो एतिरो ई ख़्यालु थिए थो त ॿ संग ॾेई निगरीअ मूंखां परणाए वठी वञो। बाक़ी ईअं न भेण मोकिलींदुसि ऐं न ॿार रखंदुसि। 1-2 साल ताईं ॻाल्हियुनि जा उहे सिलसिला हलंदा रहिया। इन दौरान उर्स ख़ान जी ॿीअ घरवारी बि गुज़ारे वई हुई। बाबा ॿुधाईंदो हुयो त उन दौरान बिरादरी जे वॾेरनि तय कयो त अमड़ मुंहिंजी ॾाॾी जो संग उर्स ख़ान सां कराइजे। उन करे मुंहिंजी निढड़ी भेण पुफी ऐं नानी गुलहसन जी धीअ जा 2 संग बासे अमड़ ॾाॾी जो संग उर्स ख़ान लाइ वरितो हुयो। जेका उर्स ख़ान जी टीं शादी हुई संसागियूं 2 घरवारियूं गुज़ारे वियूं हुयूं। तॾहिं असीं भाउ भेण ॾाढा ख़ुशि थिया हुआसीं। विरहण जी विछड़ियल अमड़ जॾहिं असांखे अहिड़े निंधण के हाल में ॾिठो त झिझी पई। पोइ रुअंदे रुअंदे असांजा महीननि जा लीड़ूं थियल मर में तिफियल मेरड़ा कपिड़ा धोताईं। असांजे जिस्मनि ते उभरी आयल मले जे फुड़ियुनि ते मेंदी जा थधड़ा पहा रखियाईं। असांजे वारनि मां चूंडे मारियाईं। रातिनि जो पंहिंजी कोसीअ कच्छ में मिठड़ियूं लोलियूं ॾेई सुम्हारियाईं त असां भाउ भेण जा सालनि जा समूरा थक हिकु लहज़े में लही पिया। हीअ चूंड वर्क हुया नामियारे लेखक अमीर बख़्श शर जे किताब राई पेर रत कया मां। इन ते ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। सुभाणे ताईं पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंजी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां। सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथा छा लिखी
जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।